जादुई देगड़ी ग़रीब छोकर ऐं ढॻीअ जी दिलचस्प ऐं सबक़ामूज़ कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। आउं आहियां मुख़्तियार जरवार। सॼो कहाणी मुकमल ज़रूरु ॾिसिजो जीअं कहाणी तव्हांखे सम्झ में अचे। सॼो पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त कंहिं ॻोठ में हिकु ग़रीब औरत रहंदी हुई। उन औरत खे फ़क़ति हिकिड़ो ई पुटु हो। हू वीचारो तमामु घणो ग़रीब हो। हिन ग़रीब छोकर वटि बसि ग़रीब छोकर ऐं जी अमड़ वटि बसि हिकिड़ी ढॻी हुई, जेका वीचारी एतिरो ई खीरु ॾींदी हुई जो संदन पीअण जो ई मस पूरो थींदो हो। उन ढॻी में वधीक हिकु पाव खीरु न हो जो बचे खणी ऐं विकिणी करे घर जो को सीधो सामान वठनि। हू ॿई माउ पुटु शहर जे हिकु दुकानदार खां ज़रूरत जो सामान ओधर ते वठी गुज़र सफ़र पिया कंदा हुआ। उहो दुकानदार हर शइ जी क़ीमत जेतोणीकि तमामु घणी वठंदो हो, पर जीअं त ही तमामु घणो मजबूर हुआ ऐं हिननि वटि पैसो ॾाई ॾोकड़ बि कोन हो जो ॿिए कंहिं दुकान तां सस्तो माल वठनि, ऐं ओधर फ़क़ति हिन ॾिनी ते हिननि वटि कैश हो कोन जो ॿिए पासे वठनि। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त उहो दुकानदार औरत वटि आयो ऐं चयईं ते माई, सुभाणे शाम ताईं मुंहिंजो सॼो कर्ज़ु वापसि कर, न त मूंखां वधीक ख़राबु केर बि न थींदो। दुकानदार औरत खे धमकी ॾेई वियो। औरत परेशान हुई। वीचारी औरत वटि हिकु टको पैसो बि न हो जो हू दुकानदार खे ॾे। हू दुकानदार जो एतिरो कर्ज़ु कीअं थिए लाहे सघी परेशान हुई। हुनजो ग़रीब छोकर बि अची पहुतो। घर अची हुनजो पुटु पहुतो। हुन पंहिंजे पुट खे चयो त अबा पीड़ी ते वञ, हीअ ढॻी काहे वञ ऐं हिनखे विकिणी अचु। इन मां जेके पैसा मिलंदा उहे दुकानदार खे ॾेई छॾींदासीं ऐं हुनजो कर्ज़ु चुकाईंदासीं जीअं इन मां जान छुटे। ग़रीब छोकर ॾाढो वीचारो परेशान थियो, पर अमर जी ॻाल्हि मञदे हू ढॻी खे वठी माल जी पीड़ी ॾे रवानो थियो। वेंदे वेंदे रस्ते ते हिकु पोड़ो माण्हू मिलियसि। पोड़े माण्हू जे हथनि में हिकु देगड़ी हुई। हुन छोकर खां पुछियो, ए पुटु, तूं केॾांहुं पियो वञी? पोइ त ग़रीब छोकर उन पोड़े खे सॼो अहिवालु करे ॿुधायो त कहिड़े गुरबत मां गुज़रनि पिया ऐं कीअं हुननि जी ज़िंदगी गुज़रे पई, ऐं हू ढॻी विकिणी हाणे दुकानदार जो कर्ज़ु चुकाइण पियो वञे। पोड़े संदसि सॼी ॻाल्हि ॿुधी ऐं हुनखे चयो त ग़रीब छोकर, फ़िकर न कर, तूं हीअं कर जो पंहिंजी ढॻी मूंखे ॾे, जंहिंजे बदिरां आउं तोखे हीअ देगड़ी ॾेई छॾींदुसि। हीअ देगड़ी वॾी जादुई देगड़ी आहे, हिन मां तूं घणो कुझु पिराए सघीं थो। छोकर चयो, उहा त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर मुंहिंजी अमड़ खे पैसा खपनि था, हुनखे दुकानदारनि खां वरितल ओधर मोटाइणी आहे। पोड़े चयो, तुंहिंजी ॻाल्हि छोकर सही आहे, पर हीअ देगड़ी वॾी कम जी अथई, वॾी जादुई देगड़ी आहे। इनखे रुॻी चुल्हि ते रखी पोइ जेका शइ घुरंदे त हू तोखे आणे तो वटि हाज़ुर कंदी। छोकिरे खे जेतोणीकि इहो सौदो मंज़ूर न हो, पर मजबूरी में सोचियाईं त शायदि देगड़ी को करामत करे विझे। सो छोकर हुनखे ढॻी ॾेई छॾी ऐं पाण देगड़ी वठी घर ॾे मोटियो। हुनखे ख़बर हुई त संदसि माउ नाराज़ थींदी। हुन माउ खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। सॼी ॻाल्हि ॿुधण खां पोइ हुनजी माउ तमामु घणी कावड़ कई। ज़ाहिर आहे संदसि माउ सोचियो त किथे हेॾी सॼी महांगी ढॻी, क़ीमती ढॻी, ऐं किथे ही मामूली इस्तेमालु थियल देगड़ी। संदसि पुट खे दड़का ॾींदी चयाईं त पुटु, तूं बि को वॾो बेवकूफ़ आहीं जो हिन कारी चिॿी देगड़ी जे बदिले में तूं हुन पोड़े खे पंहिंजी ढॻी ॾेई आयो आहीं। उहो चई करे पोइ हुन छोकिरे खे दड़का ॾिना ऐं मार कुट पिणु कई। पर ग़रीब छोकर खे पंहिंजी पोड़ी अमड़ जी मार कुट त परेशान कयो, पर हुनखे पोड़े जी ॻाल्हि ते बि यकीन हो त हुन जेके चयो आहे उहो सच आहे। ज़रूरु हिन देगड़ी में का करामत आहे, को हिन में जादू ज़रूरु आहे।
पोइ त हुन मड़ खां इजाज़त वठी देगिड़ी खे चुल्ह ते रखियो ऐं जीअं ई बाहि जो सेक देगिड़ी जे तरे ते लॻो त देगिड़ी मां आवाज़ अचणु लॻा। हू ॻाल्हाइणु लॻी। हुन ॻाल्हाइणु शुरू कयो, हाय हाय हाणे आऊं वञां थी, हाणे आऊं वञां थी। छोकिरो ॾाढो ख़ुशि थियो त देगिड़ी ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। हुन देगिड़ी खां पुछियो, ए देगिड़ी तूं केॾांहुं थी वञी? देगिड़ी चयो, आऊं दुकानदार जे रंधिणे में थी वञां। उहो चई देगिड़ी नज़रनि खां ग़ाइबु थी वई। थोरी देरि बाद हुई खणी ॾिसनि त देगिड़ी वरी चुल्ह ते रखी आहे। पर हाणे उहा पहिरीं वांगुरु ख़ाली न हुई। हिन में मज़ेदार पुलाउ पियो हो। पुलाउ ॾिसी करे पुटु ख़ुशि थियो ऐं माउ खे सॾु करे ॾिनई त अमड़ पुलाउ खा। पोइ माउ पुटु ॿिन्ही प्लेटूं भरे भरे पुलाउ खाधो। पोइ निंड करण लाइ सुम्ही रहिया हुआ। पर पोइ थोरी देरि खां पोइ संदसि माउ अखि लॻी जागी उॿासियूं ॾियणु लॻी त हिन खे रड़ियूं ॿुधण में आयूं। थोरी देरि खां पोइ माउ वरी रड़ियूं ॿुधियूं त देगिड़ी वरी आवाज़ कंदी आहे न। पुट खे चयईं त अॼु जी मानी त असांखे हिन देगिड़ी आणे ॾिनी आहे, सुभाणे जो छा थींदो? उहो ॿुधी करे देगिड़ी वरी ॻाल्हाइणु शुरू कयो त आऊं हींअर जो हींअर वञां थी। छोकिरे खां पुछियो, तूं केॾांहुं थी वञी? देगिड़ी जवाबु ॾींदे चयो त दुकानदार जी तिजोरी में। ॾिसंदे ई ॾिसंदे हू अखियुनि जे अॻियां ग़ाइबु थी वई। कुझु ई मिंटनि बाद हू जॾहिं वापसि आई त कीअं ॾिसनि त भला कननि ताईं नोटनि ऐं सिकनि सां भरियल हुई। पोइ त छोकिरो ऐं हुनजी माउ नोट ॻणणु लॻा। एतिरे में चुल्ह जे बुख़ारे यानी चिमनीअ मां कंहिंजे दाहनि कुकनि ऐं रिड़ियुनि जो आवाज़ु कननि ते पियो। उहो आवाज़ु दुकानदार जा हुआ। हू रड़ियूं करे बचाइण लाइ सॾु करे रहियो हो त बचायो बचायो मूंखे बचायो, आऊं मरां थो। असुल में थियो हीअं हो त जॾहिं देगिड़ी दुकानदार जी तिजोरी में घिड़ी त दुकानदार उनखे पैसा चुराईंदे ॾिसी वरितो। जॾहिं देगिड़ी दरी मंझां उॾामई निकिरणु लॻी त दुकानदार दौड़ी उनखे खणी सोघो झलियो ऐं देगिड़ी सां गॾु उॾामंदो अची औरत जे घर ताईं पहुतो। अची हुन औरत जे घर ताईं निकितो। देगिड़ी चुल्ह जे बुख़ारे में घिड़ी अची हेठां निकिती। पर दुकानदार हेकांदो थुल्हो हुजण जे करे उनमें फासी पियो। पोइ छोकर दुकानदार खे चिमनी यानी बुख़ारे में फाथल ॾिसी बाहि में ॿिया बि छोॾा ऐं छेणा विधा। जंहिं मां निकितल धुअनि में दुकानदार जो साहु घुटिजणु लॻो ऐं हू ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करणु लॻो, ख़ुदा जे वास्ते मूंखे बचायो, ऐं तव्हांजो सॼो कर्ज़ु माफ़ु करे छॾींदुसि। औरत दुकानदार जी मदद लाइ दौड़ी। पर छोकिरे खे झलींदे चयो, अम्मा हिन खे मतां कढियो अथई। दुकानदार वरी रड़ियूं करणु लॻो, ख़ुदा जे वास्ते मूंखे ॿाहिरि कढो, ऐं सॼो कर्ज़ु त माफ़ु कंदुसि पर सॼी मिल्कियत तोखे ॾेई छॾींदुसि। उहो ॿुधी छोकिरो मथे खुड ते चढ़ियो ऐं दुकानदार खे बुख़ारे मां छिके ॿाहिरि कढियो। हिकु हफ़्ते खां पोइ दुकानदार पंहिंजी धीउ जी शादी उन औरत जे पुट सां कराई ऐं पंहिंजी सॼी दौलत पंहिंजी धीउ खे ॾाज में ॾेई उन औरत ऐं उन छोकर जे हवाले करे छॾियो। ऐं साथियो, तव्हां सोचींदा हूंदा त पोइ हुन देगिड़ी जो छा थियो? त उहा देगिड़ी शादी वारे ॾींहुं बेहद उम्दा खाधा ताम पुलाउ तयारु कया ऐं उन बाद हू हमेशह लाइ ग़ाइबु थी वई। पोइ त उहो छोकर, हुनजी अमड़, हुनजी घरवारी ऐं उहो दुकानदार ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा। सचो ही कहाणी तव्हांखे कीअं लॻी? पंहिंजी कमेंट जो राय जो इज़हार कमेंट में कंदा ऐं वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।